जमायत उलमा इस्लाम पारां सालियानो तहफ़्फ़ुज़ ख़त्मे नबूवत कॉन्फ्रेंस जे सिलसिले में जलसो मुनक़िद कयो वियो। मौलाना अब्दुल रहीम मेंगल की सदारत में थियल जलसे जा इंतजाम मौलाना समीगुल मेंगल, कारी अब्दुल कुदूस मेंगल और मौलाना अब्दुल हलीम मेंगल की निगरानी में मुकम्मल कया विया। जलसे में माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। जलसे के कारी कामरान अहमद, मौलाना अब्दुल करीम चौहान, मौलाना सनाउल्लाह मक्सी और मौलाना सदुल्लाह खोड़ो ख़िताब कंदे चयो त असां वॾा खुशनसीब आहियूं जो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जा उम्मती आहियूं। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा आख़िरी नबी आहे। असां ख़त्मे नबूवत जो तहफ़्फ़ुज़ कंदा रहंदासीं। जॾहिं त फ़कीर हाकिम अली भुट, मौलाना नज़ीर अहमद शर ऐं हाफ़िज़ सद्दाम हुसैन मीरजत रसूल पाक जी शान में नातूं पढ़ियूं। जॾहिं त बांदी पुलिस पारां जलसे दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।